लिखियल आ जहिड़ी क़ौम हूंदी ओड़ो हुक्मरान अल्लाह साईं अता कंदो। पोइ असां छा एतिरा पोइते रहिजी विया आहियूं जो अहिड़ा ठग हुक्मरान असांखे मिलनि था। क़ुर शरीफ़ ग़लति ॻाल्हि नथो करे सघे। पोइ चकर छा आहे? सोचो, सोच वीचार कयो जो असांखे कहिड़ा हुक्मरान मिलनि था। छा असां बि अहिड़ा आहियूं? अगरि न आहियूं त अल्लाह साईं खां माफ़ी घुरूं ऐं अल्लाह साईं खे अर्ज़ कयो या अल्लाह असांखे भला हुक्मरान ॾे। अगरि असां ग़लति आहियूं त अल्लाह साईं असांजा कल्ब बि रोशन कर, असांजो ज़मीर साफ़ कर, असांखे सही कर, असांखे माफ़ी ॾे। थी सघे थो असां खां कोई अहिड़ी ग़लती थी वई आहे जो हे अहिड़ा लीडर असांखे मिलिया आहिनि। कुझु त आहे न। अल्लाह साईं जे साम्हूं या त दुआऊं कयूं ला इलाहा इल्ला अंत सुभानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। कुझु त करणो पवंदो। रुगो कम सां कमु न हलंदो, महिनत कंदो कुझु न थींदो। पहिरियों दुआ अल्लाह जे साम्हूं, पोइ दवा। पहिरियों दुआ पोइ दवा। दवा मतिलब महिनत, दवा मतिलब इलाज, दवा मतिलब तालीम, दवा मतिलब सिहत। हे कुझु न कंदी जेसि ताईं रब राज़ी न थींदो। इन करे पहिरियों तव्हां दुआऊं कयो या अल्लाह अहिड़े हुक्मराननि खां असांजी जान छॾाए मुंहिंजा रब असांखे भला हुक्मरान था कर। हुन खां पोइ कोशिश कयो। अल्लाह खे भुलाए करे कोशिश था कयूं, कुझु ई न थींदो, कुझु ई न थींदो। मूंखे यकीन आहे तव्हां पंहिंजे मोहसिन, पंहिंजे लीडर पीर पगारे ते तव्हांजो एतमाद आहे। सॼे सिंध लाइ चवां थो, रुगो जमायत खे नथो चवां। ऐं असांजे वॾनि बि रुगो जमायत जी ख़ातिर न, हिन धरती जे टोटल माण्हुनि जे करे पंहिंजो सर जो नज़रानो ॾिनो हो। ऐं रुगो मुसलमाननि जे करे बि न, टोटल इंसानियत जी ख़ातिर। टोटल सिंध में वाणिया बि हुया, ईसाई बि हुया, मुसलमान बि हुया। काथे सूरी बादशाह चयो जो मां रुगो इस्लाम जी ख़ातिर थो जान ॾियां? न, टोटल। जीअं असांजा वॾा पैरवी कंदा हुआ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुगो मुसलमाननि जो नबी आहे? न, रहमत लिल आलमीन। अहिड़े तरीक़े सां असांजे वॾनि बि सुन्नत ते हलण जी कोशिश कई जो टोटल इंसान ज़ात, जानवर ते बि उहो रहम कंदा हुआ, ख़्याल कंदा हुआ। वणनि जे पाड़ में जीअं पेशाब न करणु खपे, वण बि हिकिड़ी जानदार शइ आहे। त हे सभु शरीयत असांखे सेखारे थी। ऐं इख़लाक़ बि साॻी ॻाल्हि सेखारे थो। रुगो शरीयत न, इख़लाक़ बि।